जमायत इस्लामी अल ख़िदमत फाउंडेशन तरफां सहाफ़ी फिदा हुसैन सोलंकी जे तावन सां यूनियन काउंसिल फ़कीर नूह ओठियाणी जे ऑफिस खंडू रोड स्टॉप ते मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें मारूफ़ डॉक्टरनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बीमारियुनि, पेट जी बीमारियुनि, मलेरिया, बुखार, चमड़ी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला मरीज़नि जो चेकअप कयो ऐं टेस्टूं करे खेनि दवाऊं ॾिनियूं। कैंप ते औरतुनि, मर्दनि, तोड़े ॿारनि पहुची मुफ़्त तिबी कैंप मां फ़ाइदो वरितो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं दवाऊं वरितियूं। मेडिकल कैंप ते आयल यूनियन काउंसिल फ़कीर नूह ओठियाणी जे चेयरमैन मेहार सेतो, सेक्रेटरी ग़ुलाम मुर्तज़ा शोरो समेत दवाउनि लाइ आयल मरीज़नि जो चवणु हो त हिन क़िस्म जूं मेडिकल जूं कैंपूं लॻणु घुरिजनि, जंहिंसां इलाइक़े जे ग़रीब मिस्कीन माण्हुनि जो इलाजु मुआलिज थी सघे। जॾहिं त अल ख़िदमत फाउंडेशन जी टीम अब्दुल रशीद ऐं ॿियनि डॉक्टरनि जो चवणु हो त असां लाॻीतो मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मेडिकल कैंपूं लॻाए रहिया आहियूं। असां हर रोज़ 200 जे लॻभॻि शुगर, मलेरिया, बुखार समेत मुख़्तलिफ़ क़िस्म जे मरीज़नि जूं टेस्टूं करे दवाऊं ॾींदा आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।